या मोहम्मद हुजूर खुद उन नाबी ने खे सेखारियो नाबी ने वनी दुआ घुरी मुमकिन आहे मुता मुल्ला एतराज करे बाबा वो तो हुजूर जो ज़ाहिरी ज़मानो हो मुस्तफ़ा जो बिल्कुल ज़ाहिरी जिंदगी जो ज़मानो हो पर हज़रत उस्मान साईं जो जेको वाक़ियो आहे इहो हुजूर जे ज़ाहिरी जिंदगी मुबारक जो ना है पर्दे फरमाइण खां बाद में आ हज़रत अबू बकर सिद्दीक़ आया उन खां बाद में हज़रत फारूक आज़म आया उन खां पोइ हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन जे खिलाफत जो ज़मानो आहे उन वक्त जो वाक़ियो आहे उन जो मतलब इहो आहे त हुजूर जे ज़ाहिरी जिंदगी में भी या सा सदन जी हुजूर सहाबा के तालीम ॾिनी सहाबी सदींदा हा दुआ भी घुरंदा हा ऐं हुजूर जे विसाल खां बाद में भी सहाबी या मोहम्मद ते दुआ घुरंदा हा ज़ोर सां सुभान अल्लाह हुजूर जो सहाबी हज़रत अब्दुल्ला बिन उमर